अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, नौशर फेरोज़ डिस्ट्रिक्ट बार जे वकीलन जो सीनियर वकील सैयद मौज अली शाह जे पुटन वकील मोहम्मद अली शाह भाइरन ऐं मुरीदन ते कूड़ी FIR दाख़िल थियण खिलाफ़ बार जो बाइकाट करे सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते बार काउंसिल जे सदर अब्दुल रहीम अब्बासी सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर M ज़फ़र तगड़ सां ॻाल्हाईंदे चयो त जज साहब सेशन जज सां शिकायत कई त वकील सैयद मोहम्मद अली शाह सां थोरी तोशा थी पई आहे, पर FIR में मोहम्मद अली शाह पारां खेसि पिस्टल हणण जो मौक़िफ़ ॾिनो आहे। उन चयो त वकील छो पिस्टल हणंदो। उन रुगो एतिरो चयो त तव्हां इंक्रोचमेंट डाहियो, पर ज़ाती मिल्कियत खे न डाहियो। असां बि सेशन जज खे चयो त मसइले खे न वधायो, पर हुननि असांजी हिकु बि न ॿुधी। असांजो मुतालबो आहे त फ़ौरन नाअहल कमदार SSP ऐं वकील दुश्मन जजनि खे हटायो वञे। सिंध बार जे वकील अब्दुलस्तार लहराणी चयो त जज साहब खे समूरे शहर मां रुगो वकीलनि जी प्रॉपर्टी पई नज़र अचे, समूरे शहर खे छॾे रुगो वकील निशाने ते छो आहिनि। उन्हनि चयो त भोतार जे वंगार पिया वहनि, कमदार SSP हिते वंगार वहण लाइ रखियो वियो आहे। सीनियर वकील शेर मोहम्मद उजण चयो त असां वकीलनि ते FIR जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त फ़ौरन थियल कूड़ी मन घड़त FIR ख़त्म कई वञे ऐं सेशन जज मजिस्ट्रेट ऐं कमदार SSP खे हटायो वञे वधीक ख़बरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।